आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर रियाज में सऊदी वलीअहद शहजादे मोहम्मद बिन सलमान से मुलाकात। IS प्यार मौसूद मुलाकात में इलाकाई अमन इस्लामती बतरफ़ी दिफाई सिक्योरिटी सरकार समेत गडियल दिलचस्पी के मामलों से ख्यालों की लिवट कई पई। शहजादे मोहम्मद बिन सलमान जो चमड़ाहित सऊदी अरब और पाकिस्तान विच में तारीखी भाईराड़ा और मजबूत लागापा आहिनि। बई मुल्क सदाई एक ॿिए सां गॾु बीठल रहिया आहिनि। वो मुस्तक़बिल में भी हमेशा पाकिस्तान सां गॾु बीठा रहंदा। आर्मी चीफ पाकिस्तान की हिमायत सऊदी क़यादत जा थोरा मञिया। वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदारत कंदो। नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब IMF सां थियल ॻाल्हियुनि बाबति काबीना खे तफ़सीली ब्रीफिंग ॾींदो। इजलास में मुल्क जी मईशत सिक्योरिटी सूरतहाल समेत 14 नुकाती एजेंडा ते विचारियो वेंदो। पाकिस्तानी IMF मिशन विच में बेइक़्तिसादी जाइज़े वारनि ॻाल्हियुनि में हाकारी इज़राई IMF अॼु बदिराई जारी कंदो। ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में पाकिस्तान के $1 अरब 10 करोड़ की आख़िरी किस्त मिलंदी। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में 24 कलाकनि में टियों भेरो ज़िलज़िलो रिक्टर स्केल ते ज़ोर 5.6 ऐं ऊन्हाई 30 किलोमीटर रिकॉर्ड। ज़िलज़िले जो मरकज़ कोयटा खां 166 किलोमीटर ॾखण ओलह में हो। कोयटा, किला अब्दुल्ला, चमन, नोशकी समेत ॿियनि इलाइक़नि में भी ज़िलज़िले जा दौरा महसूस कया विया। पाकिस्तान में चूंडनि दौरान बेसाख्तगियूं थियूं। अमेरिकी नाइब पढ़ी वज़ीर डोनाल्ड जो चमड़ाहित अमेरिकी पढ़ी वज़ीर वाज़े बयान पे ॾिनो। इहो पाकिस्तान भी चूंडनि दौरान बदसलूकी ऐं तशद्दुद वारनि वाक़िअनि ते फ़िक्रमंद हो। आलमी मुबसरनि खे अध खां वधीक टकनि में मुशाहिदो करण खां रोकियो वियो। इलेक्शन वारे ॾींहुं अदालती हुकुमनि बावजूद मोबाइल सर्विस बंदि कई वई। अमेरिकी नाइब पढ़ी वज़ीर अॼु कांग्रेस कमेटी साम्हूं पेश थींदो। नौ तेरो गड़ी खुदाबख्श भुट्टो थाने जी हद में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल अब्दुल गफ्फार ॾहाणी गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। वाक़ियो जिया ॾहाणी खूनी तकरार तां पेश अचण जो अचो बोल। भोजपुर भरसा गोट सुरा बिचाराणी भेजो घर मां नौजवान जो गोली लगल लाश। कंबच चोड़ियाणी के घर मां मोहम्मद शरीफ बगराणी जो गोली लगल लाश मिलो। घरधड़ी माची पे नौजवान के चोर करार दी पुलिस के इतला करे छो। पुलिस पहुंची नौजवान जो लाश खणाए जरूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। घोसपुर भरसा कत्ल थियल उस्ताद अलाए रखियो निंदवाणी जो केस दाख़िल। पुलिस को भी जवाबदार न पकड़ियो। हथियारबंदनि था कत्ल थियल उस्ताद जो केस संदसि भाउ जी फरियाद ते करमपुर थाने ते दाख़िल कयो वियो। FIR में 5 सुञातल ऐं 2 अणसुञातल जवाबदार नामज़द केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया। SSP कश्मीर मूजिब कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो जमाल वारे इलाइक़े में ऑपरेशन हलंदड़ आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।